ॾिसो भाई, हर इंसान हिनमहिल कहिड़ी दौड़ में लॻल आहे ख़बर अथव? या त उहो पंहिंजे अतीत जेको गुज़री वियो आहे, पास्ट आहे, उनजी चिंता में आहे, या त जेको अचण वारो आहे, फ्यूचर, भविष्य, उनजी चिंता में आहे। ऐं इन ॿिनि जे चक्कर में वर्तमान ख़राब करे रहियो आहे। चओ हरे राम। ईअं तो थिए न भाई, हर कंहिंखे चिंता आहे, हर कंहिंखे, लगभग सभिनीनि खे ई आहे कि भविष्य में छा थींदो, भविष्य जी चिंता आहे। पर जेको सभिनीनि जो भविष्य तय आहे, फिक्स, कि उहो थियणो ई आहे, उहो छा आहे भाई? अरे गजब। मां सोचो थोड़ो सो समय तव्हां खणंदव, सोच वीचार करे ॿुधाईंदव, पर हे त गुड़िया त जंग खटे वई। ॾिसो, तव्हां सां कुछ अलग थींदो, असां सां कुछ अलग फ्यूचर में, उहो तय आहे। पर हिकिड़ी शइ आहे जेकी सभिनीनि सां गॾु थियणी आहे, उहो छा आहे? आख़िरी फ्यूचर, सभिनीनि खां आख़िरी, जंहिंखां पोइ बस ट्रेन जे लाइ पटरी कोन्हे, उहो आख़िरी स्टेशन, उन खां पोइ वरी ॿियो सफ़र आहे, उहो सभिनीनि जो अचणो आहे भविष्य। उन जी तैयारी छॾे बाक़ी सभिनीनि जी तैयारी कंदा आहियूं, जेकी फिक्स आहे। चओ हरे राम। जेको तय आहे, त उन जी तैयारी ये सत्संगीत आहे, भक्ति ही आहे, कथा कीर्तन ही आहे। चओ हरे राम। हिकिड़ा संत